पैगाम सिंध न्यूज़ में भलीकार ख़बर शामिल कंदासीं कंबर में आल पाकिस्तान टोटाणी ताद जे एक अहम इजलास कंबर शहर में थी गुजरियो, जंहिंमें सदारती सूबाई सिंध जे अगवान जिंसार अली टोटाणी कई। उन मौके ते टोटाणी बिरादरी जे मोजिदीन वडे पैमाने ते पिण शिरकत करे तंजीम के फाल करण लाइ तजवीज़ूं पेश कयूं। इजलास में रिस गदाउसन टोटाणी, उस्ताद जब्बार अली टोटाणी, हाजी अली नवाज टोटाणी, एहसान अली टोटाणी, सोशल वर्कर अब्दुल हमीद सिंधी, अजीब अली टोटाणी ऐं ॿियनि टोटाणी बिरादरीन सां लॻापियल मसइलनि खां आगाह कयो वियो। उन मौके ते इजलास खे ख़िताब कंदे सूबाई सिंध जे अगवान जिंसार अली टोटाणी ख़िताब कंदे चयो आहे त असां पंहिंजी टोटाणी बिरादरी सां ॾुख ऐं सुख में हमेशह साथ ॾींदासीं ऐं पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत कंदासीं ऐं जल्दी इत्तेहाद खे हिम्मती शिकल ॾींदासीं, जंहिंमें पंहिंजी ज़ात सां लॻापियल मसइलनि खे हल करण लाइ भरपूर कोशिश कंदासीं। खास तौर ते उन बिरादरी जे माण्हुनि ते ज़ोर भरियो त पंहिंजे ॿारनि खे वध खां वधि तालीम ॾियारी वञे, तालीम सां ई शऊर पैदा थी सघे थो। हुननि इजलास खे वधीक ख़िताब कंदे चयो त टोटाणी बिरादरी ॿिनि ज़ातुनि खां पुठ ते पियल आहे ऐं घणनि मसइलनि जो शिकार आहे, तंहिं करे पूरी बिरादरी खे हिक पेज ते गॾु करे संदसि मसइलनि खे हल करण लाइ पाण पतोड़नि जी सख़्त ज़रूरत आहे। हुननि चयो त पूरे मुल्क में टोटाणी बिरादरी मौजूदु आहे, पर खेनि मुकमिल तौर ते नज़रअंदाज कयो वियो आहे। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त जल्द खां जल्द तंज़ीम जो ढांचो ऐं मंशूर ऐं मामूलात ते करे अवाम आॾो पधिरो कयो वेंदो।